दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो पाकिस्तान तहरीक इंसाफ मरकज़ तरफ़ां रिलीज़ इमरान ख़ान रैलियूं कढण जो हुकुम तहत मुल्क जे सभिनी सूबनि समेत सिंध जे सूबे जे ॿियनि ज़िलनि जियां दादू में भी जगत आबाद मोहल्ला खां प्रेस क्लब ताईं पीटीआई ज़िले सदर हैदराबाद सियाल जी अगवाणी में रैली कढी वई। उन मौक़े ते पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले दादू जे सदर हैदर सियाल, जनरल सेक्रेटरी ज़हीर चांडियो तालका दादू जे नायब सदर राजा सलीम पंवर ऐं इंसाफ स्टूडेंट फेडरेशन अगवाणो ग़ुलाम रुब्बानी रैली खे ख़िताब कंदे चयो त मरकज़ी सॾ ते दादू ज़िले जे 4 तालुक़नि में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। रैलीअ जो बुनियादी मक़सदु ख़ान साहब जी आज़ादी ऐं अदलिया जी आज़ादी ऐं मुल्क जे अंदरि हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ जिदोजहद करणु आहे। अॻवाणनि चयो त मुल्क जे अंदरि अवाम मैंडेट चोराईंदड़ टोले खे कॾहिं बि माफ़ न कयो वेंदो ऐं उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं इमरान ख़ान आज़ाद थी मुल्क जो वज़ीर आज़म बणिबो। उन मौक़े ते तालके सदर काशिफ बबर, सीनियर नायब सदर सैद अब्दुल हमान शाह, नायब सदर शफ़क़त गोपांग, सिटी सदर कूंधर गोपांग, हिम्मत गोपांग, इलाही बख्श चांडियो, ज़ुहैब लुंड ऐं ॿिया गॾु हुया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। जीअं त मर्कज़ जे तरफ़ खां इमरान ख़ान जी आज़ादी जे लाइ मुसलसल एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे अॼु जेको 21 जून ते ही मुज़ाहिरो अहिड़े गर्मी जे माहौल में